फरशेजा विशायो मंदरनाथ मुझ समेत जेतरा मौला नमदा पढ़ियान बाद में मुंडा साईं पढ़ंदा सभिनी जी हाज़िरी साईं ज़हरा पांजे पाक दरबार में क़बूल फरमाए। अल्लाह तेसी ताईं शबीर मौला नेज़ा ना रखे, मौत न दे जेसी ताईं पाक मौला हुसैन ने रोज़े की ज़ियारत करे। सभिनी दुआउनि जे क़बूलियत वास्ते हिकु दफ़ो मिली करे सलवात बुलंद आवाज़ इलाही साल तव्हां छितरा छितरा वेठा हो, गुल गुलदस्ते में सोना लॻंदा आहिनि ऐं पाक मौला हुसैन जे ज़िक्र ते आया हो। मौला जे सदके थोरो हीअं अॻिते थी अचो, छितरा न वेठो, छितराईअ जो दौरु कोन्हे को, हली चओ सलवात हाणे मिली करे सभु बदलंदा पाक दरवाज़ो आहे मुंहिंजे मौला अहिड़ो दरवाज़ो करीम में लजपाल आहे जो हिन दरवाज़े तो कॾहिं बि को ख़ाली मोटियो ई कोन्हे। ॻाल्हाए त मां हिकिड़ो जुमिलो चई करे ॿ लफ़्ज़ ज़िक्र मसा एडो करीम दरवाज़ो आहे, एडो लजपाल दरवाज़ो आहे, पंहिंजा त पंहिंजा रहिया दुश्मन हिन दरवाज़े ते थो अचे त हुसैन मौला गुनाहनि जी माफ़ी ॾेई थो सघे। जेको पंहिंजे दरवाज़े तो कंहिंजी ख़ाली न मोटाए आहे अमीर, पर शबीर मौला जो प्यार ग़रीबनि सां जैं पंहिंजे दरवाज़े तां कंहिंखे ख़ाली न मोटायो, जंहिं मौला को कंहिंजो रोवण बर्दाश्त न थिए, उन मज़लूम इमाम जूं भेनरूं हर बाज़ार में चवंदियूं रहियूं असांखे हिकु चादर ॾियो, असां नमाज़ीअ जूं भेनरूं आहियूं, बाग़ीअ जूं भेनरूं न आहियूं। अली जी धीउ बार बार चयां मां वॾी फ़र्देदार आहियां, मुंहिंजे ॻाल्हाइण जे लाइ मुंहिंजो बाबे सिकंदो रहियो, मां बाबे सां कॾहिं न ॻाल्हायो। मरहूम साईं अल्लामा इरफान हैदराबादी अल्लाह ज़िक्र जे सदके में साईं जा दर्जात बुलंद करे। साईं पढ़ंदो हुयो बाबे खां बाद में क़िस्मत बतूल साईं के दरबार में वठी आयो, अख उन जो वज़ू थींदो रोवण त अली जी धीउ जी फेरिया का हर अख मज़लूम जे गम में न रहंदी आहे। बेहयाव खे कहिड़ी ख़बर आहे त अली जी धीउ जी चादर लुटी थी। ग़रीब दादार मां लफ़्ज़ चयो त क़िस्मत साईं बतूल खे दरबार में वठी आई। अॻे साईं अचे हा त ताज़ीम जे लाइ बाबो उथी बीहंदो हुयो, अॼु जाते बाबो वेहंदो हुयो सुते बाबो न हुयो। भरी दरबार में को हिकु कलमे पढ़ण वारो साईं जे ताज़ीम जे लाइ न उथियो। आई त साईं जा वार कारा हुया, सर ते चादर बाक़ी हुयसि, हसनैन जहिड़ा सुहिणा पुट गॾु हुयसि, सलमान जहिड़ो सचो सहाबी गॾु हुयसि। साढनि 3 कलाकनि खां बाद में साईं बतूल जी कमर नून वांगुरु झुकी पई, वार सफ़ेद थी विया। इस्लाम में तारीख़ पढ़ी ॾिसो, पहिरीं औरत आहे साईं ज़हरा, जंहिं साईं दुआ घुरी आहे वो मुंहिंजा करीम रब मूंखे मौत जल्दीअ में। इहो आहे साईं जंहिंजे ताज़ीम जे लाइ बाबो उथी बीहे हा, वार कारा त वार सफ़ेद थी विया, कमर नून वांगुरु झुकी वई। मुसल्ला इबादत ते साईं ज़हरा वेठी अची त धीअ न सुञातो। धीअ क़रीब अची चयां ज़ईफ़ा तोखे ख़बर न आहे हे मुंहिंजे अम्मा बतूल जो मुसल्लो आहे। ज़ईफ़ा तोखे अल्लाह जी इबादत करणी आहे, ॿियो मुसल्लो विछाए ॾियां, तूं अल्लाह जी इबादत करे आ। हे मुंहिंजे माउ ज़हरा जो मुसल्लो आहे। बस ख़त्म कयूं इमाम जे सदके लफ़्ज़ ॿ इन साईं जे ॾुखनि जा अॻिते ॿुधो।
धी थी चए ज़ईफ़ा है मुंहिंजे अम्मा ज़हरा जो मुसल्लो यो मुसल्लो विछाए ॾियां अल्लाह जी इबादत करे परेशान चेहरे तो साइण वार हटाइण वार हटाए करे माओ चे थी धी ज़ैनब मूंखे सुञाण मां तुंहिंजी माओ बतूल धी ज़ैनब मूंखे सुञाण मां तुंहिंजी अम्मा बतूल आहियां धी थी चए अम्मा दरबार जो वई हुई वार त कारा हुई अम्मा मोटी आई वार सफ़ेद थी विया थई अम्मा कमर झुकी वही थी को दरबार जो अनोखो रंग मां थी चए हा धी ज़ैनब दरबार जो उहो रंग ॾिसी आई न को तुंहिंजी चादर थी बचे न को मुंहिंजो हुसैन थो बचे हा धी ज़ैनब दरबार जो अहिड़ो रंग ॾिसी आई अखियुनि सां हिन दरबार में तुंहिंजा ज़ेवर ठहंदे ॾिसी आई बस ख़त्म कयूं इमाम जे सदके साईं जो आख़िरी वेलो हसनैन खे सॼई नंढड़ा मामा पाराई नंढड़ा मामा पाराए करे पेशानी चुमी करे चे थी ओ मुंहिंजा बचड़ा वञो मुंहिंजे बाबे जे रोज़े ते दुआ घुरो माउ खे शफ़ा मिले शरीफ जा नारो तकड़ा कदम खणी हसनैन उन जाए थे आया जाते नाने जो पाक रोज़ो हुयो नबी जे कब्र ते ॿई शहज़ादा जाया आहिनि पीरो पीरो मदीने जो अमीर मौला हसन सलाम करे चे तो नाना मदीने जे अमीर हसन जो सलाम इन इलाके वारो कोई जवाब न मिलियो ॿियो मर्तबा मौला सलाम करे चे तो नाना अमीर पी जे अमीर पुट जो सलाम कोई जवाब न मिलियो टियों मर्तबा मौला सलाम कयो जॾहिं जवाब न मिलियो शबीर मौला उथी करे चे तो भा तू अमीर मां गरीब आया ओ तो के सवाल करणो अचे नथो मां ॼाणा त मूं गरीब जो नानो ॼाणे शबीर मौला उथी करे चे तो नाना जे पीर सलाम कई ओ नाना वो अमीर हुयो ओ नाना हाणे करबला जे गरीब हुसैन जो सलाम हुसैन मौला जो सलाम करणो हुयो नबी जी कब्र हलण शुरू थी नबी कमर ताईं ॿाहिरि आयो ताज लथल हुयो नबी जो आवाज़ आयो शहज़ादा जल्दी कयो ओ मां दुनिया छॾे वई अथव ओ त यतीम बणिजी विया हो आख़िरी टेम इहो उहा साइणा जेका वेण करे रोई हिया उहा साइणा जेका वेण करे चया वो मुंहिंजा अल्लाह मां उहा बतूल आहियां जंहिंजे तालीम जे लाइ बाबो उथी बीहंदो हुयो वेण करे चया बाबा ओ तोखां बाद में ज़हरा जो दर साड़े वया थई ओ बाबा तुंहिंजे धी जो मौसम शहीद थी वियो ओ बाबा तुंहिंजे धी जो ज़ख्मी पासो थी वियो मिलियो गुस्ल कफन गुस्ल जे टेम ते अली जो शहंशाह इमाम बहादुर वेण करे कुकु करे रुनो मुंहिंजो अली इमाम बहादुर इमाम वेण करे चया ज़हरा तुंहिंजो पासो ज़ख्मी ज़हरा नबी तोखे अमानत ॾिनी हुई मूंखे ज़हरा तुंहिंजो मौसम शहीद लफ़्ज़ आख़िरी अमीर मौला वेण करे चया शबीर हलिया मां जो आख़िरी वेलो थई हलिया मां जे चेहरे जी ज़ियारत करे ज़ियारत जो नालो आयो करबला जो गरीब इमाम चया बाबा तेसी ताईं न ईंदुमि जेसी ताईं अम्मा सॾींदी न साईं जे कफन जा बंद टुटा ज़ख्मी पासे तो हथ उथियो हथ वधाए करे चेदी हलिया व मुंहिंजा करबला जा गरीब बचड़ा ओ हलिया हुसैन मां त सिकंदी रही शबीर मां के गले लातो जियां मां के गले लातई मां चेदी हुसैन अॼु तेसी ताईं मिलण न आयो ओ जेसी ताईं मां सॼो नथी माए हुसैन अॼु इहा मां जी उधार थई हुसैन ॾह महरम जो ॾियार हूंदो कमीने जो मुंडो खंजर हूंदो हुसैन 13 ज़रबुन जा शहीद थींदे हुसैन सब मिलण ईंदई ओ मां तेसी ताईं न ईंदी माए ओ जेसी ताईं मां के सॾींदे सभिनी मौला जी अज़ादारनि मोहबनि खे इहा गुज़ारिश आहे त असांजो महिमान साईं नायत वाहिदुल एहतराम लमा रियाज़ हुसैन नदवी साईं जन मेंबर ते मौजूदु आहिनि ऐं साईं जन
किताबत कंदा सभिनी खे गुज़ारिश आहे नज़रिया न्याज़ हुसैन जेके ॿार बीठा आहिनि उहे अंदरि मजलिस में पंहिंजी दुआउनि ऐं हाज़तुनि जे लाइ बाबा जे भॼन सलवात उलमाए हक़ा ऐं महाराजे मुज्तहिदीन ऐं मुक़द्दस मक़ामात जे हिफ़्ज़ अमान जे लाइ बाबा जे भॼन सलवात बानियान जे विछाइल तॾे जी क़बूलियत ऐं उन्हनि जी शरई हाजात जे लाइ बाबा जे भॼन सलवात अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सल्लल्लाहु अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी नव्वर क़ुलूबना बिविलायतिल हुसैन वशरह सुदूरना बिमारिफतिल हुसैन वज़य्यना उयूनना बिबुकाइल हुसैन वमलअ क़ुलूबना बिमसाइबिल हुसैन वबकिया वजूदना बिज़ियारतिल हुसैन अस्सलातु वस्सलामु अला जलीलतिल सिद्दीक़तिल मासूमतिल मख़दूमतिल मज़लूमतिल महरूमतिल हक़ मीरास अबीहा अल्लती क़ालत सुब्बत अलैया मसाइबुन लौ अन्हा
सुबत अल्लल अय्याम में सरन लिया। अठो इमाम फरमाए तो मुझो सलाम मांगा उन ॾाॾीअ ते जंहिंखे पुटनि जे साम्हूं मारियो हुयो। शलकाई माउ कॾहिं औलाद जे साम्हूं न मारती। फरमाइंदा सलाम मांगा उन ज़हरा ते जंहिंखे औलाद जे अॻियां तमाचा हया विया। इहाई इल्लत जो मौला हसन जॾहिं नमाज़ पढ़ी घर ईंदो रस्तो बदलाए छॾींदो। मौला जो गुलाम पुछे तो मौला ही रस्तो छो था छॾियो? फरमाइन हा इन रस्ते में उहा जगह ईंदी आहे जिथे अम्मा मारिजे भई मां अखियुनि सां ॾिसां। मौला जा क्या जुमला फरमाइंदा सलाम मांगा उन ज़हरा ते जंहिंखे दरो दीवार जे विच में मारियो। असां वटि कंहिंजो इंतकाल थी वञे हर हिकु माण्हू जा लफ़्ज़ हूंदा आहिनि त इन्हनि जे घर मानी ऐं चांहि पहुचायो जो इन्हनि जे घर में चुल्ह में बाहि न बने। अली वारा जॾहिं काइनात जे सुल्तान नबी दुनिया खे छॾियो। मुंहिंजा जुमला न आहिनि क़िबला शेख वहीद साहब जा जुमला आहिनि। अली वारा मुसलमाननि ज़हराओं खे ईअं बरचायो जो बाहि जा शोला बुलंद थिया। अंदरा में फरमाए थी अलाओ तस्तहीन हया नथो अचे वही उहो दरवाज़ो आहे जिथे मलकल मौत बि रुकिजी वेंदो। जंहिंजी अख में अञा वज़ू न थियो आहे जीअं ज़हरा जा लफ़्ज़ ख़तम थिया मावुक जो बर्फ़ सवाइ त हिकु लाइन पेर जी लत दरवाज़े खे हई सकत अलैया वज़नी दरवाज़ो ज़हरा जे मथां किरियो आहे। मावुक जो क़िबला पढ़ंदो आहे पंज बदमाश दरवाज़े जे मथां चढ़ी आया जियां माउ खे तड़पंदे ज़ैनब ॾिठो आहे। फरमाए थी अम्मा हलिया ॾुखी सुखी हलूं नाने जी क़बर ते नाने खे ॾुख ॾियूं नाना। अम्मा मारिजे थी अम्मा बादो फ़क़द क़ाल सुब्हानहु व तआला फी महकम किताबिल अज़ीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। उन्ज़ुर कैफ़ फ़ज़लना बअज़हुम अला बअज़िन। बुलंद आवाज़ से पढ़ो सलवात आले मोहम्मद। बारगाह में दुआ है तो मौला बानियान जो विछाइल तॾो पंहिंजी बारगाह में मंज़ूर फरमाए। ये न तादाद तव्हांजी काफ़ी आवाज़ बिल्कुलु आहिस्ता है। उलमा जो जुमला आहिनि त मजलिस इमाम हुसैन हुजे या हरम इमाम हुसैन हुजे या बाद जमाअत नमाज़ हुजे घणो जो ॾाउ अव्हांखे अचे अल्लाह इन्हनि जॻहियुनि ते का दुआ वापसि न कंदो। बारगाह में दुआ है मौला अव्हां जो असांजो बानियान जो दिली तमन्नाऊं हाजतूं पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए।
मौला असांजे मथां उलमा जो सायो हमेशह क़ाइम दाइम रखे। मौला असांखे मौत खां पहिरियां बार बार 40 इमाम हुसैन जो ज़ाहिर बनाए। जेके हथ भरंदड़ आख़िर ते मौलाना हथनि खे कॾहिं कंहिंजे अॻियां मोहताज न रहे। तमाम दुआउनि ऐं पंहिंजी पंहिंजी हाजतुनि जे लाइ बावाज़े भलन सलवात अलैहि। अवज साम्हूं क़ुरान पाक जी जेका आयत पढ़ी आहे, इरशाद इलाही थो थिए मुंहिंजा हबीब असां बाज़ खे बाज़ जे मथां फज़ीलत ऐं इज़त ॾिनी। उन्हनि जे लाइ जंहिंजो अक़ीदो आहे त साईं असां हर हिक खे मञींदासीं। कहिड़ा बि हुया त नबी सां आम इंसान जा जुमला न आहिनि। क़ुरान पाक जी आयत आहे त असां बाज़ खे बाज़ ते इज़त फज़ीलत मर्तबो ऐं मक़ाम ॾिनो आहे। जंहिंखे इज़त अल्लाह ॾींदो आहे उनखां कोई खसे नथो सघे, ऐं जंहिंखे ज़लील अल्लाह करे उनखे को इज़त ॾेई नथो सघे। जनाबे जाबिर इब्न अब्दुल्ला अंसारी जा जुमला आहिनि। जॾहिं मां काइनात जे नबी सां गॾु वेठो, जॾहिं के नाले वारे अरब चयो अल्लाह जा नबी ज़ाहिरन त अली असां जहिड़ो आहे, हथ असां वांगुरु, ज़बान असां वांगुरु, हले असां वांगुरु, पोइ अली तव्हांखे एतिरो प्यारो छो आहे? कायनात जे नबी जा जुमला आहिनि त मैं यक़ूल इन अली मिसलकुम, कंहिं चयो आहे त अली तव्हां जहिड़ो आहे? मौला हथ असां वांगुरु, ज़बान असां वांगुरु, हले असां वांगुरु। आवाज़ अचे न, तव्हांजो अखियूं अव्हांजे दिलि जे ताबे, जाॾे दिलि चवेव ओॾे था ॾिसो। इन अली ला यरा अबदन इल्ला मिन मशीयतिल्लाह, अली जो अखियूं ओॾे बुलंद थींदियूं आहिनि जाॾे हुन जी मशीयत हूंदी आहे। हथ बुलंद हैदरी। जाबिर इब्न अब्दुल्ला अंसारी जा जुमला लफ्ज़ मुकम्मिल थिया। फलमा दखल अली इब्न अबी तालिब फक़ाम नबी। मुंहिंजो अक़ीदो आहे त मां ज़ोरी दाद कंदो ॻाल्हाईंदो त मां त बि पढ़ंदुसि, जे चुप कंदो त बि पियो पढ़ंदुसि। जुमला मिलनि था जनाब जाबिर इब्न अब्दुल्ला अंसारी खां त काइनात जो नबी ज़िंदगी भर कंहिंजे लाइ न उथियो, हर हिकु नबी जे लाइ उथंदो हो। अल्लाह जो नबी कॾहिं बि उथियो त ॿिनि हस्तियुनि जे लाइ, या हसनैन जी माउ ज़हरा जे लाइ, या हसनैन जे बाबे अली जे लाइ कॾहिं कॾहिं उथंदो। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर,
अशहदु अल्ला अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्ना अमीरल मुमिनीन व इमामल मुत्तक़ीन अलिय्यन वलियुल्लाह अशहदु अन्ना अमीरल मुमिनीन व इमामल मुत्तक़ीन अलिय्यन हुज्जतुल्लाह हय्या अलस सलाह हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह हय्या अला खैरिल अमल हय्या अला